माना 50 PTI जा क्यू लीग जा MPA लोटा थी वञनि ॻाल्हियूं आहिनि अहिड़ो मूंखे कुझु नज़र नथो अचे। ऐं सम्झां थो हिकु ब्लफ गेम आहे जेका हाणे हुकूमत वटि ॿियो कुझु करण लाइ नाहे ऐं हुकूमत हाणे इहो तासुर ॾिए थी त हू मुल्क ऐं क़ौम जे मुफ़ाद में नवाज़ लीग पंहिंजी जेका आहे हू सियासत ऐं पंहिंजी मक़बूलियत जेका आहे हू दाव ते लॻाए छॾी, हुनमें नुक़सानु कयूं, पर मुल्क जी मईशत खे बचाइण लाइ हुननि इहो सॼो कुझु कयो आहे। त हीअ हाणे हिकिड़ा ब्लफ आहिनि, हिकिड़ो ब्लफ खे छा चवंदासीं पाण, हिकिड़ो मिड़ी सियासी हिकिड़ो फ़रेब आहे त 50 MPA हिन महिल पंजाब जे 20 इलेक्शन्स जे 20 बाई इलेक्शन्स जो ज़िमनी चूंडनि जो नतीजो ॾिसण खां पोइ शायदि ई को अहिड़ो जवान जो पुटु हुजे PTI जो MPA जेको सुभाणे लोटो थिए। हिकिड़ो ॿ थी सघनि था, जीअं हाणे हिकिड़ो अॻु में ई इस्तीफ़ा ॾेई टर्की हलियो वियो, त हिकिड़ा ॿ त ठीकु थी सघंदा, पर आउं नथो सम्झां त वॾे अंग में ही राणा सनाउल्ला ऐं हीउ जेको थिए पियो त 50 करोड़ 40 करोड़ ही ब्लफ आहे। ऐं ब्लफ इन करे हयो पियो वञे त जीअं हाणे सॼी कोशिशि, मूं तव्हांखे कल्ह बि तव्हांजे शो में चयो पिए त जेका हींअर पहिरीं इमरान ख़ान जी सॼी कोशिशि हुई त एस्टाब्लिशमेंट विच में पए ऐं को ठा कराए ॾिए फ्रेश इलेक्शन्स लाइ। हाणे हिन 20 बाई इलेक्शन्स खां पोइ सॼी कोशिशि नवाज़ लीग ऐं इत्तेहादियुनि जी आहे, पीपल्स पार्टी वारनि जी, त एस्टाब्लिशमेंट विच में पए इमरान ख़ान सां को ठा कराए ॾिए। उन लाइ हू हाणे वरी हुनखे लाडलो बि चवनि पिया इमरान ख़ान खे, वरी हुन ते इल्ज़ाम बढ़नि पिया त तव्हां हिन ते अणसिधी तरह एस्टाब्लिशमेंट जो अञा बि या इदारनि जो हथु आहे हिन ते, हिन खे केर बि माना हाणे हू ॻाल्हियूं हलनि थियूं त इलेक्शन कमीशन बि हिन जे ख़िलाफ़ु छो नथो फ़ैसिलो ॿुधाए, फॉरेन फंडिंग जो अदालतनि मां बि कुझु नथो थिए, एस्टाब्लिशमेंट बि कुझु न पई करे। हाणे अॼु जेको आहे हुन ते पोइ ॻाल्हायूं था त चैम्बर ऑफ कॉमर्स वारा कारोबारी माण्हू बि निकिरी आया आहिनि त बाबा सियासी पार्टियूं पाण में ठा कनि। त हिन महिल नवाज़ लीग एंड कंपनी यानी इत्तेहादी जेके 11 जमातूं आहिनि, हिननि जी पूरी कोशिशि आहे त के सूरत न्यूट्रल जेके आहिनि उहो न्यूट्रलिटी जेका आहे, यानी ॾिसो न्यूट्रल हुजणु उहे बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुजे थी। न्यूट्रल जेको माण्हू ॿिनि धुरियुनि में ॿिनि फरीक़नि में ठा कराईंदो आहे उनखे न्यूट्रल हुजणु खपे। हिकिड़ो थींदो आहे त मतिलबु लातालुक हुजणु, लातालुकी खे तव्हां न्यूट्रलिटी नथा चई सघो। वेन यू ॾिसो ऐं ख़ासि तरह जॾहिं मामिलो जी ए पॉलिटिकल थियणु लातालुक थियणु तव्हांजो सियासत सां वास्तो कोन्हे। अच्छा, त तव्हां अगरि एस्टाब्लिशमेंट चए थी असांजी त असीं ए पॉलिटिकल आहियूं, असांजो सियासत सां तालुक न आहे, त यार 70-75 साल तव्हांजो गहरो तालुक हुयो, सिधो सफ़ा 4 महीना अॻु ताईं तव्हांजो पको तालुक, ओचितो तव्हां बिना के हिकिड़े नोटिस ॾियण जे तव्हां फ़रीक़ैन खे, जेके फ़रीक़ैन चाहे नवाज़ लीग एंड कंपनी हुजे चाहे PTI एंड कंपनी हुजे, जेके आदी ई न आहिनि, जी हा, जिन्हनि खे को तजुर्बो ई कोन्हे जो हू एस्टाब्लिशमेंट जी चीच झलण खां सवाइ हली सघनि, तव्हां हुननि खे विच मझधार में चयो था त हाणे असीं ए पॉलिटिकल आहियूं, असांजो लातालुक थी विया आहियूं सियासत सां। ॾिसो ॿुधाइण लाइ कननि लाइ सुठी ॻाल्हि, जी हा, जी हा, त भई साईं हू न्यूट्रल आहिनि, ए पॉलिटिकल आहिनि, डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन। लेकिन ॻाल्हि इहा आहे त छा जेको 75 साल तव्हां ऑल ऑफ द सडन वन फाइन मॉर्निंग चओ था हाणे असांजो तालुक न आहे, पाण में ॼाणो या त मुल्क जी मईशत बीठल हुजे हा, मुल्क जा इदारा मज़बूत हुजनि हा, असांजी जुडिशरी त कॾहिं बि असांजी एस्टाब्लिशमेंट जा मामलात न थिया हुजनि हा, असांजी इलेक्शन्स फेयर थींदी हुजनि हा, असां वटि करप्शन जेका आहे उहा हेठि हुजे हा, त पोइ त चइजे हा ठीकु आहे, जीअं दुनिया में थींदो आहे सियासतदान सियासी फ़ैसिला सियासतदान कंदा आहिनि, सियासी क़ुवतूं कंदियूं आहिनि। बट हिते जेको मामिलो आहे त वन फाइन हिकिड़ी सुबुह जो सवेर अगरि चओ था त असीं ए पॉलिटिकल थी आहियूं, जंहिं ते ॿिन्ही धुरियुनि खे अञा एतबार बि कोन पियो अचे, न PTI वारनि खे एतबार आहे त एस्टाब्लिशमेंट जेका आहे हू सियासत खां पासीरी थियल आहे, न नवाज़ लीग वारा, हू बि चवनि था लाडलो आहे इमरान, त इमरान कंहिंजो लाडलो आहे? ही असिस्टेंट कमिश्नर इस्लामाबाद जो लाडलो नथो थी सघे, ज़ाहिर जिन्हनि जो लाडलो चए। त आउं इहो चवणु चाहियां पियो त ही जेको हींअर नवाज़ लीग एंड कंपनी, ही जेको इत्तेहादी सो कॉल्ड हुकूमत आहे, जेके पाण में दिलिया केतिरो इत्तेहादी आहिनि हिकिड़ी अलॻि बहस आहे, ही जेके आहिनि हिननि जी हतल इम्कान
मतिलबु तमामु घणी ख़्वाहिश कोशिश आहे त कंहिं सूरत हू विच में पवनि, को हिननि खे रोड मैप ठाहे ॾियनि। हाणे जेको मसइलो इहो आहे त असांजी जेका सियासत आहे ऐं हींअर जेका मुल्क जी, उहो तव्हांजी मईशत सां तव्हां हुनखे पासीरो करे ई नथा सघो। थींदो हमेशह इहो ई आहे त असांजे मुल्क में या दुनिया में चइबो इहो ई आहे त असीं मईशत बहितर कंदासीं, असीं मुल्क में ईंदासीं, नौकरियूं असां वटि मईशत जेका आहे उहो पाकिस्तान जी पॉलिटिक्स में हिकिड़ी जनरलाइज़्ड हिकिड़ी आम क़िस्म जी गुफ़्तगू थींदी। पहिरीं दफ़ा ॿुधूं था त कंहिं ज़माने में अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो खंड मांगी थी त माण्हुनि मुज़ाहिरा कया, पर उन महिल बसि हाणे उहो राज़ न आहे त खंड जो मसइलो कोन हो, महांगाई मसइलो कोन हो, मसइलो हो त अयूब ख़ान खे फ़ारिग़ करिणो हो, विदिन द इंस्टीट्यूशन फ़ैसिलो थी वियो। त लेकिन ही पहिरियों दफ़ो आहे जॾहिं महांगाई ऐं मुल्क जो ही जेको स्पेशली श्रीलंका वारो मिसाल ॾिसण खां पोइ हिकिड़ो हक़ीक़ी ख़ौफ़, हिकिड़ा हूंदा आहिनि जनरल, हिकिड़ा तव्हांखे ईअं बहू ॾेखारिबो आहे। हिन दफ़े पाकिस्तान में हिकिड़ो हक़ीक़ी ख़तरो आहे। डॉलर इहो ॿाराणी ॻाल्हि न आहे त 226 रुपया डॉलर हले पियो जी, 230 ताईं हले वियो। अच्छा 230 हले 30 हले वियो, ॾींहं ताईं वरी हाणे थोरो लही वियो आहे वरी। ठीकु आहे, 226 230। त ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़े हक़ीक़ी मामलात आहिनि, तंहिंजे करे सियासत खे हिन खां तव्हां लातालुक़ करे नथा सघो, छाकाणि त मईशत न आहे त माण्हू न आहिनि, माण्हू न आहिनि त सियासत कंहिंजी आहे। जी हा। तंहिंजे करे जेको आऊं इहो सम्झां थो त हिन महिल नवाज़ लीग वारा बि सम्झनि था त अगरि असीं हींअर फेडरल हुकूमत छॾियूं था बिना कंहिं शर्त शुरू जे, त हीउ जेको महांगाई वारो जेको मौसम लॻो पियो आहे ऐं जेको हींअर हिननि जो ग्राफ हेठि वियल आहे नवाज़ लीग जो, ख़ुदि ॿियनि सूबनि में, सिंध में बि ऐं केपी में जेको मौलाना फज़ल रहमान बि अॼु सफ़ा पाण खे कावड़ियल नज़र आयो, सफ़ा कावड़ियल हो, त ही नज़र अचे पियो सभिनी खे। ऐं अगरि इलेक्शन फेयर बि कराइणी पइजी वई, जेको ख़ुदि हिकु सुवालु आहे त छा पंजाब खां पोइ सिंध में बि कॾहिं इलेक्शन फेयर थींदा न थींदा, हिकिड़ी अलॻि बहस आहे। त हीउ हिकिड़ो डपु आहे, तंहिंजे करे हिकिड़ो टाइम पीरियड ही नवाज़ लीग एंड कंपनी वारा चवनि था त असांखे हिकिड़ा 5-6 महीना विच में ॾियो, लेकिन 5-6 महीना ॾियो ऐं हू जवाज़ इहो ॼणाइनि था जीअं असीं मईशत खे ठीकु करे सघूं। इमरान ख़ान खे छो टाइम ॾींदो?